भारत पाकिस्तान में दहशतगर्दी के वाक़ियत में मुलविस है। भारतीय नेवी जो हासिल सर्विस ऑफिसर कलभूषण के बलूचिस्तान में गिरफ्तार किया वियो हो। उन जा सबूत दुनिया के अॻु में ही ॾिना आहिनि। पाकिस्तान अमन चाहे तो पाकिस्तान भारत सां समूरा मामला ॻाल्हियुनि ज़रिए हल करण लाइ तयार आहे। पाकिस्तान के सिफारती वफ़द के सरबराह पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वॉशिंगटन में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त भारत पानी के हथियार तौर इस्तेमाल करे रहियो आहे। 24 करोड़ पाकिस्तानियों जो पानी रोकण भारत की खुलियल जारियत आहे। को भी मुल्क सिंध तास मुआहिदो एक तरफ़ो मुअत्तल नथो करे सघे। भारतीय वज़ीर आज़म मोदी मुसलसल धमकियुनि वारो रवैयो अख्तियार करे रहियो आहे। भारत पाकिस्तान खिलाफ जारियत करे मासूम शहरनि के निशानो बणायो। पाक फौज भारत जा 6 जहाज तबाह कया ऐं भारतीय फौजी हंधनि के निशानो बणायो। पाकिस्तान के एक भी जहाज के नुक़सान न पहुतो। पाकिस्तान इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम लाइ पुरज़म आहे। अमेरिका ऐं दोस्त मुल्कनि जी जंगबंदीअ वारी आछ अमन जे जज़्बे तहत क़बूल कई। भारत सां कश्मीर समेत समूरनि तकरारनि ते ॻाल्हियुनि लाइ तयार आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जूं ताजिकिस्तान जे सदर इमाम अली रहमानोव सां फोन ते राब्ते दौरान ॻाल्हियूं। वज़ीर आज़म ताजिक सदर के ही भेरो ॿीहर पाकिस्तान जे दौरे जी दावत ॾिनी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जा मलेशिया जे हम मनसब अनवर इब्राहिम, मिस्र के सदर अब्दुल फतेह, आज़रबाईजान के सदर अल्हाम अलियूफ ऐं कतर के अमीर शेख तमीम बिन हमद अल सानी सां भी फोन ते राब्ता। एक ॿिए खे ईद जूं वाधायूं ॾिनियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी मलेशिया के सदर सां हलंदड़ साल मलेशिया के दौरे बाबत भी तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो लाइन ऑफ कंट्रोल ते अॻियनि मोर्चनि जो दौरो। ईद उल अज़हा जी नमाज़ जवाननि सां गॾिजी अदा कई। मुल्क की सलामती ऐं ख़ुशहालीअ लाइ दुआ। फील्ड मार्शल हक़ जी जंग दौरान शहादत माणींदड़नि खे भेटा पेश कंदे चयो त कश्मीर जो मसलो उतां जी अवाम जी ख़्वाहिशनि ऐं गॾियल क़ौमनि जे ठहरान मूजिब हल कयो वञे। बहादुर कश्मीरियुनि जी जिदोजहद खे विसारे नथो सघिजे। माण्हू कुछ भी चवन हे फौज असांजी आहे, असां फौज सां आहियूं। चाहे गर्मी हुजे, सर्दी हुजे, गमी हुजे या खुशी हुजे, असां न फौज खां परे था थी सघूं। असां अगरि इहो सोचियो त असां फौज खां परे था थियूं त पोइ सम्झो असां इन मुल्क सां वफ़ादार न आहियूं। ख़ुदा ताला तव्हांखे ख़ुशि रखे। इन दफ़े अगरि हिंदुस्तान पानी बंद करने की कोशिश कई तो इहो पाकिस्तान हिंदुस्तान की आखिरी जंग थी। उन ॿीहर जंग करण के काबिल हिंदुस्तान रहंदो ई न। तंहिंजे करे हमेशा फौज के लाइ दुआ घुरो। माण्हू कुछ भी चवन हीअ फौज असांजी आहे, असां फौज सां आहियूं। गर्मी हुजे या सर्दी, गमी हुजे या खुशी हुजे, असां फौज जा आहियूं। असां फौज खां परे थी नथा सघूं। असां जेकॾहिं इहो सोचूं बि त फौज खां परे था थियूं त पोइ समझो त असां हिन मुल्क सां वफ़ादार न आहियूं। हुरनि जे रूहानी पेशवा ऐं GTA सरबराह पीर पागारे जो पीरगोट में ईद उल अज़हा जे मौक़े ते मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि के ख़िताब। पीर पागारे चयो त भारत पाकिस्तान जो पानी बंद कयो त भारत सां आख़िरी जंग हूंदी। इन खां पोइ भारत जंग करण जे क़ाबिल ई न रहंदो। पाक फौज भारत के अहिड़ो सबक सेखारियो आहे जेको भारतीय हुकुम जे ख्वाब में भी न हो त पाकिस्तान जी फौज हुननि सां अहिड़ो हशर कंदी। पाकिस्तान जंग न पियो चाहे पर मोदी न मुड़ियो ऐं पाकिस्तान जवाब ॾिनो त जंगबंदीअ लाइ अमेरिका खे मिनतू कयूं। फौज आहे त पाकिस्तान आहे। फेडरेशन के फौज संभाले वेठी आहे। गुज़िरियल चूंडनि खां पोइ मुल्क में को भी क़ौमी सतह जो लीडर न आहे। वफ़ाक़ ऐं सूबनि के फौज खां सवाइ को भी नथो संभाले सघे। समूरे मुल्क में ईद उल अज़हा मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। इस्लामाबाद, कराची, लाहौर, कोयटा, पेशावर, फैसलाबाद,
हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास समेत समूरनि नंढनि वॾनि शहरनि में ईद उल अज़हा जी नमाज़ जा इज्तिमा मुनक़िद कया विया। ईद नमाज़ जे इज्तिमा में मुल्क जी खुशहाली ऐं सलामती लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। ईद नमाज़ जी अदायगी बाद मुसलमान सुन्नत इब्राहिमी तहत जानवरनि जी कुर्बानी करे रहिया आहिनि। ईद उल अज़हा जे मौक़े ते समूरे मुल्क में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त।